त जीअं असीं ड्रामनि जी ॻाल्हि करे रहिया आहियूं, असांजो सिंधी फिल्मूं बि ठहंदियूं हुयूं जिनखे ज़वाल जे करे बंदि कयो वियो आहे ऐं हिन वक़्त ताईं का बि सिंधी फिल्म असीं न पिया ॾिसूं त ठहे पई। पर हिकिड़ी फिल्म आई जंहिं हिन वक़्तु मीडिया में तहलको मचायो आहे, राहुल साहब जन सिंधी फिल्म जेकी सिंधू दरिया ते ठाही आहे ऐं उन्हनि में खोड़ सारा कैरेक्टर आहिनि। वॾी ॻाल्हि इहा आहे त राहुल साहब हिकिड़ी सिंधी फिल्म ठाहिण जी कोशिशि न बल्कि पुरजोश नमूने सां उनखे ठाहियो बि ऐं उन जे लाइ वरी खोड़ सारी जदोजहद इहा कई त उनखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध में न, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाकिस्तान में ई न प्रमोट कयो वियो। प्रमोशन लाइ हू फॉरेन कंट्रीज़ बि विया, टर्की बि विया, इन खां अलावा कैनेडा में बि उन्हनि प्रमोशन कई, खोड़ सारनि ॿियनि जायुनि ते सिंधी फिल्म जी प्रमोशन कई वई। इहो हिकिड़ो वॾो क़दम आहे अगरि इंडस्ट्री इनखे संभाले हले त। बिल्कुलु ईअं ई आहे। यकीनन सिंध हुकूमत जो सहकार त हमेशह इंडस्ट्री सां गॾु रहियो ई हो, माज़ी में बि ऐं हाणे बि आहे। सकाफ़त खातो बि यकीनन इन जे मथां कमु करे रहियो आहे त इन सूरत हाल में एतिरी भली सपोर्ट में जेको आहे हाणे असांखे ज़रूरत आहे त हाणे असां दुबारा पंहिंजा क़दम इन तरफ़ वधायूं। तव्हां यकीन कयो सिंध जो नौजवान, सिंध जा माण्हू इन शइ खे इलाही ज़्यादा मिस कंदा आहिनि, ख़ासि करे असां बि मिस कंदा आहियूं। यकीनन उहे शयूं असां पंहिंजे लेजेंड्स खे टीवी ते ॾिठोसीं ऐं अचानक जॾहिं उहे स्क्रीन मां ग़ाइबु थी वञनि त बतौर फैन जे करे मां ॻाल्हि कयां त ॾुख थींदो आहे। ऐं यकीनन ज़मानो अहिड़ो हूंदो जॾहिं सिंधी ड्रामा हलंदा हुया, सिंधी टेलीफिल्म्स हलंदियूं हुयूं त असां रोडनि खे सुनसान थींदे ॾिठोसीं। वरी जेको असांजो ॻोठनि में कल्चर आहे, अक्सर होटलनि ते टीवियूं लॻी पियूं हूंदियूं आहिनि, माना सिनेमा जो कल्चर त न आहे लेकिन होटलनि ते टीवियूं ऐं टीवीअनि ते बाक़ाइदा अहिड़ा रश हूंदा होटलनि ते, माना होटल वारनि जूं एॾी कमाई थींदी हुई, रुॻो चांहि जी चुस्की पी करे उहो पूरे ड्रामे जो एपिसोड या पूरी फिल्म ॾिसंदा हुया। बाक़ाइदा हुते शर्तूं लॻी वेंदियूं हुयूं त फिल्म जे आख़िर में हीरो मरंदो या हीरो बची वेंदो ऐं उनजे मथां इहे बि जेको आहे असांजो रोज़गार जो सिलसिलो असांजे माण्हुनि जो जुड़ियल हूंदो हुयो। इन ई तरीक़े सां फिल्म ड्रामा सां गॾो गॾु थिएटर हिकिड़ो इम्पोर्टेंट जेको पॉइंट आहे। थिएटर बि यकीनन हाणे सिंध त छा बल्कि पूरे पाकिस्तान मां घटि थींदो थो वञे। थिएटर जा अदाकार इलाही मंझिल अदाकार हूंदा आहिनि जेके बाक़ाइदा लाइव एक्टिंग कंदा आहिनि, लाइव जेको आहे पंहिंजो आर्ट ॾेखारींदा आहिनि ऐं जेतिरी दफ़ा तव्हां उन प्ले में वेंदो तव्हांखे उहो प्ले हर दफ़ा लाइव मिलंदो।